Live from our Dallas headquarters, this is Tech, serving you the hottest news of the hour. Your news, our business. वारस ॾिनो माछी लेगुट मेवलकोट रोड ते ट्रक की मोटरसाइकिल जे टक्कर जे नतीजे में 45 वरनि जी औरत मिसमात कस्बानो ज़ाल अज़ीम लोलाई थॾे ते फौत थी वई। संदन पुट मनीर अहमद लोलाई जे ज़ख़्मी थियण जा इतला। पुलिस पारां ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार कयो वियो ऐं ट्रक पंहिंजे तहवील में वरिती वई। वारस ॾिनो माछी पुलिस वाक़े वारी जाइ ते पहुची फौती औरत ऐं संदन पुट खे खणी तालका इस्पताल आंदो वियो, जितां औरत जे लाश जो पोस्टमार्टम कराइण बाद वारसनि हवाले कयो वियो ऐं ज़ख़्मी नौजवान मुनीर खे लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। हादी बख्श नूनारी, सोनी सिंह न्यूज़, रतोदेरो।